कई सवाल कंदा आहिनि कि भाई संतन जी शरण सतगुरनि जी शरण वठी करे नाम छो जपजे, या उन्हनि जेको ॿुधायो आहे नाम उहो ई छो जपियूं। नाम तो सहज आ, राम नाम है न, कोई भी जपे, श्री कृष्ण नाम कोई भी जपे, हरे कृष्ण महामंत्रा कोई भी जपे वठे, पर जेके संत सतगुरु ॾींदा आहिनि उहो ई नाम छो जपजे, या उन नाम जो अलॻि प्रभाव छो आहे, या उन्हनि जी शरण में रही करे असां नाम छो जपियूं। त ॾाढो सुंदर जवाब संतन ॾिनो। भाई असां बंदूक ॾिठी आहे न, असलीअ में न ॾिठी हूंदे, न ॾिठी हुजे भली, पर फिल्मुनि में चित्रनि में त ज़रूरु ॾिठी आहे। त उनजे अंदरि हिकिड़ी गोली हूंदी आहे, चओ हरे राम, है न। बंदूक जेकी राइफल हूंदी आहे उनजे अंदरि हिकिड़ी गोली हूंदी आहे जेकी ॾाढी नंढी हूंदी आहे, पर कंहिंखे लॻे त ॾाढो वॾो कमु करे छॾींदी आहे। वो गोली कोई हथ में खणी ईअं ई कंहिंखे हणे, जीअं पत्थर हणबो आहे, त वो गोली लॻंदी, असर कंदी? हाँ, वो बंदूक जी गोली कोई हथ में कढी करे गोकू जीअं अगरि पत्थर हणबो आहे तीअं कोई पत्थर वांगुरु हणे त उन गोली जो उहो असर थींदो? न थींदो। पर उहा ई गोली अगरि राइफल में लॻाए करे कोई शूट करे त पोइ छा थींदो भाई? बेड़ो पार थी वेंदो। चओ जय श्री कृष्ण। नाम कोई सहज तरीक़े सां जपे त उहो असर ओतिरो न कंदो जेतिरो कोई संत महात्मा जपाइनि ऐं असां जपंदासीं त ओतिरो असर थींदो। चओ हरे राम हरे कृष्ण। उन्हनि जे मुख मां जेको नाम निकिरे थो, असांजे कननि में वञे थो, असांजे ज़ुबान मां निकिरे थो, त उहो ॾाढो असर कंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। उहो नाम अगरि असांजे हृदय में लॻी वियो, छाप छॾिजी वई, त असांजो बि बेड़ो पार थी वेंदो आहे।